कंडियारो जे नंढे कद वारे माज़ूर करीम ॾिनो घांगरे सरकारी नौकरी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंमें हिन सरकारी नौकरी ॾियण जी घुर कई आहे। ॻोठ डिगड़ी घांगरा जे नंढे कद वारे माज़ूर 22 सालनि जे करीम ॾिनो अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हू घर में 12 गर्भाती आहिनि। खांसि 1 साल नंढी भेण बि नंढे कद सबबि माज़ूर आहे। संदसि घर जो वहिंवार संदसि पोड़े पीउ जी ॾिहाड़ी मज़दूरीअ ते हलंदो आहे, पर हाणे ॻाटे टोड़ महांगाईअ जे दौर में मज़दूरीअ वारनि पैसनि मां घर जो चरखो हलाइण ॾुखियो बणिजी वियो आहे। करीम ॾिनो घांगरो जो वधीक चवण हुयो त ईद ख़रीदारी परे जी ॻाल्हि, पर हाणे हू घर में 2 वेलनि जी मानी गभे लाइ बि परेशान आहिनि। माज़ूर करीम ॾिनो घांगरो चूंडियल नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जे अमलदारनि खे ॾोरापो ॾींदे चयो त केतिरा ई भेरा उन्हनि ॾांहुं सरकारी नौकरीअ लाइ मिंथ खणी वियो आहियां, पर हिन महिल ताईं सिर्फ़ आसिरे में रखियो वियो आहे। करीम ॾिनो हुकूमत सिंध चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां घुर कई आहे त खेनि सरकारी नौकरी ॾेई संदसि कुटुंब खे बुख ऐं बदहालीअ खां बचायो वञे। असां घर में 12 भाती आहियूं, 2 नंढे तदारा अनु उम्र मुंहिंजी 22 साल आहे। मुंहिंजे भेर जी 1 साल मुता नंढी आहे। अनु असां न पिनरारनि माण्हू, न असां पिनरारनि ॾे ईंदासीं, न असां ते थेरा त थपे। अनु असां जो गुज़र सफ़र मज़ूरीअ ते थींदो आहे, ॾाढो ॾुखो थींदो आहे। हुकूमत से अपील आहे त असां ते सरकारी ड्यूटी ॾिनी वञे।